नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के सीता रोड मां ख़बर ॾींदा सीता रोड भरिसां शागिर्दियाणी जो पलाल मां लाश हथ अचण वारो वाक़ियो नओं रुख इख्तियार करे वियो। नगीना खे शादी लाइ घरां वठी वेंदड़ प्रेमी तरफ़ां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मेहताब चांडियो पुलिस अॻियां क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे, जंहिंखां वधीक जांच जारी आहे। पुलिस जो चवणु आहे त नगीना जो भेणई जे भाउ मेहताब चांडियो सां राब्तो हूंदो हो, जंहिं बाद नगीना शादी लाइ मेहताब सां गॾु निकिरी वई ऐं मेहताब दोस्त सां गॾिजी नारी खे बलोचिस्तान वठी वियो हो। पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में पनाह वठण ते पैसा ख़त्म थियण बाद नगीना ॻोठ वापसी वञण जो फ़ैसिलो कयो। मेहताब बदनामी जे ख़ौफ़ में दोस्त सां गॾिजी नारी खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त जवाबदार शौकत चन्ना पकड़ में न आयो, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।